लगो भेनर मुंहिंजो प्रेम लगो भेनर मुंहिंजो प्रेम लगो मुरलीअ वारे मोहन सां मुरलीअ वारे मोहन सां या लाल सभई चओ झूलेलाल कपिलेश्वर महादेव की जय भाई सभिनी संतन महात्माउनि खे वारो वार नमस्कार आहे दादा मेघराज हुनखे ऐं असांजी भाभी रुक्मणी देवी संस्था हुनखे वारो वार नमस्कार आहे भाई वाधायूं अथव तव्हां प्रेम भाव सां जो कार्य कंदा ऐं लाल साईं कंदो त अञा अॻिते वधंदा वेंदो इहे कार्य कंदा असांजे मथां रहमत सभिनी दरनि जी पर नालो सभ खां पहिरियों एड्रे लिखंदा आहियूं 50 साल जी उमिरि में अॼु बि बिहाइंड झूलेलाल मंदिर जे कुझु सिखिया ते त इन दर तां भाऊ जिन खे ॿॾीअ जे कॾहिं अमर खे न ॾिसंदा त चवंदा कुंवार आहे काथे कुंवार खे सॾु कराओ नरेंद्र मोदी जगन्नाथ पहाड़ी चवंदा आहिनि संस्कार त पवंदा न हेड़े दर ते जो वेठासीं जल जो झूलण पीतो ते भाऊ परसराम साहिब जन जी छाया त छो न मौज मिलंदी अॼु छा मौजूं लॻी पियूं आहिनि बाबा थारा सिंह दरबार में इहा साईं महिरबान सिंह साहिबनि जी रहमत आहे न जो सॼो टुकुर चकमगाए थो पियो कंहिं महिल सुबुह कंहिं महिल राति त इहा संतनि जी महिर आहे तव्हांजी आसी त हिन मंदरु हितां ई सभु पढ़ायो आहे हितां ई सभु सिखिया आहियूं साईं सॼो ॾींहुं भंडारो साहिबु भाई थारा सिंह दरबार में सॼो ॾींहुं भंडारो हूंदो आहे कंहिं महिल बि बुख लॻे मूंखे लॻंदी आहे त मां उते पहुची ईंदो आहियां भाई साहिबु जूस बूस पीआरे करे हफ़्ते में 2 टे ॾींहं ज़रूरु ईंदो मां करे हाणे सुभाणे बि लाजीअ खे बि चए मां रोटी न कजांइ हिन जी आसीस आहे असांखे बाबा हलो भाई आज खुद को बहुत ही भाग्यशाली समझ रहे हैं कि आज माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था की तरफ से जो गुण गौरव पुरस्कार का आयोजन किया गया है तो वो प्रथम गुण गौरव पुरस्कार एक ऐसी महान शख्सियत को जा रहा है जिन्होंने खुद एक दास बनकर दरबार साहब की सेवा की है और खुद को दरबार का दास माना है। हालांकि दरबार साहब के वो संत हैं, पूजनीय हैं, आदरणीय हैं, लेकिन उनके मन में अपने गुरु के प्रति श्रद्धा, पिता के प्रति श्रद्धा और हर संत महात्मा जो भी आते हैं उनसे वो हमेशा दास प्रवृत्ति से मिलते हैं और उनको ये पुरस्कार जा रहा है गुरु की मेहर का पुरस्कार। वो इसलिए क्योंकि आज धन गुरु नानक दरबार डेरा संत बाबा थायरा सिंह दरबार ने पूरे शहर को गुरुमय बना दिया है। पूरे शहर में गुरु की कृपा बरस रही है। न सिर्फ 25 तारीख को गुरु नानक देव जी की जयंती मनाई जाती है बल्कि हर महीने की 19 तारीख को बहुत बड़े मेले लगते हैं, ब्लड डोनेशन कैंप लगते हैं, अलग अलग मेडिकल कैंपों का आयोजन होता है। और ये जो जवान पीढ़ी है, जो युवा पीढ़ी है, जो संत बनकर हमें रहमत बरसाने आई है, उन्होंने भी अपने पिता साहब की तरह सेवा कार्य शुरू कर दिए हैं। 24 घंटे तक अटूट लंगर चलता है, पशु पक्षियों की सेवा की जाती है। 13 श्री जपजी साहब का पाठ इस बार किया गया और इतना बड़ा कार्यक्रम प्रभात फेरी का जो एशिया की नंबर 1 फेरी कहें या उसको दुनिया की नंबर 1 फेरी कहें, हेलीकॉप्टर से फूलों की वर्षा होती है, गुरु नानक देव जी का आशीर्वाद मिलता है। लाखों की तादाद में संगत प्रभात फेरी में आती है। आजकल भी प्रभात फेरियां रोज सुबह चलती हैं दरबार साहब की तरफ से। तो इन युवा संत को हम गुण गौरव पुरस्कार से सम्मानित करने जा रहे हैं और मैं चाहूंगा कि इस अवसर पर भाई साहब टिल्लू सिंह जी 1 मिनट के लिए आ जाएं, क्योंकि उनका भी उतना ही साथ, उनका ही सहकार है अपने बड़े भाई के साथ, जिन दोनों ने मिलकर अपने पिता साहब के नक्शे कदम पर चलकर गुरु की वाणी भी, नाम सिमरन भी कराया है, तो सेवा भी की है और आज संगत इनके साथ मिलकर गुरु साहब का आशीर्वाद प्राप्त करती है। तो आज हमारे जितने आदरणीय हैं, मेंगराज रोयरा जी आए नीचे, हमारे भाऊ लीलाराम साहब जी, रमेश आहूजा जी, हिंदूदा जी, डॉक्टर श्याम भटीजा जी, हमारे PS आहूजा सर वो भी आगे आएंगे। सब मिलकर इनको ये गुण गौरव पुरस्कार से सम्मान करेंगे, जो ट्रॉफी भी है और शील्ड भी है। मैं दीपक जी से कहूंगा कि इस अवसर पर 2 शब्द जरूर कहें। भाई नंढो मुंह वडी गाल, असां लायक न आहियूं पर संतन के अर्ज करे आया थे ट्रियोनी।
सच करे पुछूं त अमां आर्य गुरु जी जन जो हर साल जेको कार्यक्रम थींदो हुयो जीवित आत्माउनि खे सन्मानित करण जो, अमां उन्हनि तां पीड़ित थी हमेशह उन्हनि कंहिंमां न कंहिंमां सिखियो। जीअं असांजे रमेश आहूजा साहिबनि मां चवंदी कीअं माण्हुनि जा घर ठाहिण जे लाइ अॻियां टाइम कढे थो पियो, छो नथो तूं कढी सघें? छा जॾहिं हेॾा वॾा माण्हू करे था सघनि पिया, तीअं ई आर्य गुरुजीअ खे ॾिसंदे भाई साहिबु अमां जन खे इहो मन में संकल्प आयो, छो न जेके जीवित जेके कुझु समाज जे हित जे लाइ कुझु कार्य कनि था पिया उन्हनि खे असीं सन्मानित कयूं। उन्हनि जी प्रेरणा, बाबा भोलेनाथ जी आशीर्वाद, गुरु बाबे जी महिर हमेशह थींदी आई। सुठियुनि सुहिणियुनि शख़्सियतुनि जो छा असांजा दादा नेवंदराम वाधवानी, सेवा निकेतन वारा, दयाल आशा साहिबु, असांजो भाउ सुहिणी सूरत जमनू पुरसवाणी श्रवण कुमार शहर जो, असांजा रमेश नानकाणी, भाउ दिलीप लालवाणी, असांजा रमेश आहूजा साहिबु, अॻिले साहिबु चार्ली साहिबु न अॻिले साल ई असांजे दरबार साहिबु साईं वसण शाह, साईं कालीराम साहिब जन खे सन्मानित कयोसीं। छो जो नई टई जेका अॼु ॾिसूं पिया था, पंहिंजो धर्म छॾे जेको असीं सिंध खां हिते आयासीं उन खां पोइ बि हेॾे होॾे बिखरनि पिया, ऐं जेकॾहिं अॼु उन नई टईअ खे कोई पकिड़े बीठो आहे त उहे कुझु प्लंथ आहिनि, इहे दरबारियूं आहिनि जेके इहे कार्य करे रहियूं आहिनि। सचपच नमन आहे इन्हनि खे। साईं वसण शाह दरबार जा सभई प्रिंसिस, साईं कालीराम, साईं ओमीराम, छोटूराम साईं, बाबा साईं पाण, तीअं ई इहे दरबार साहिबु छा रोशनियूं थियूं जगमगाइनि। भाई साहब जिन त हमेशह महिर जो हथु कयो ई कयो। वरी क्या बात है, भाई साहब जसू सिंह जी ऐं नंढड़ो थी करे पाण खे भाई साहब टिलू सिंह जी हमेशह अॼु बि उते मथे न वेठा, पंहिंजो पाण खे हेठि करे वेठा, पाण खे नंढो कोठाए करे जेके कार्य कंदा आहिनि ॾिसण जहिड़ा हूंदा आहिनि। शहर में नानकाणा साहिबु सिंध जो नज़ारो जे ॾिसणो हुजे त अचो बाबा थारा सिंह दरबार जे हिते। साईं जिन खे विनती करे आया आहियूं त असीं सन्मानित करणु था चाहियूं। तंहिंजे करे मां सॼी पंचायत खे सभिनीनि खे घुराए वेठो आहियां त हिकु शख़्स तव्हांखे सन्मान करण जे लाइक़ु असीं कोन आहियूं, पर जेकॾहिं असां सभई गॾिजी करे, छो जो आम में जन में भॻवानु आहे। हे असांजा डॉक्टर दासवानी साहिबु कोटा मां, इहा अम्मा जी ख़ुशबू आहे जो सीरजी करे उतां ॿई पति पत्नी आया आहिनि हिकु ॾींहं जे लाइ अहमदाबाद मां, नगर मां, सूरत मां। इहा अम्मा जी ख़ुशबू आहे। केॾा सुबुह खां वठी करे सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज 4 बजे खां वठी करे 5 बजे ताईं, 5:15 ताईं समय ॾियनि था पिया। संत महात्माऊं पालकी यात्राउनि में अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं गॾु अची करे आसीस कनि थियूं पियूं। सचपच धन्यवाद आहियूं। फुर्सत कान्हे का, पर अर्ज़ु अॻायूं कोटा समितीअ खे सदैव संभाले वठंदा आहिनि। त मां सभिनि खे अर्ज़ु कंदुसि त अचो वाहेगुरूअ जी धुन बि ॻायो भाई विजय लालवानी साहिबु, ऐं गॾोगॾु असांजे भाई साहब जन खे सभई गॾिजी करे इहा ट्रॉफी भी ॾींदासीं ऐं सन्मानित भी कंदासीं। जो बोले सो निहाल। वाहेगुरु का खालसा, श्री वाहेगुरु जी की फतेह। दादा मेंगराज रोहरा, हिंदुजा जी, डॉक्टर श्याम भटीजा जी, भाऊ लीलाराम साहिब जन, रमेश आहूजा जी, PS आहूजा सर, जेके भी असांजा प्रेमी आहिनि सभु अॻियां अचनि। भाई साहब जो ज़ोरदार ताड़ियुनि सां सन्मान। माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जे तरफा
बोल गुरु नानक देव की जय। ये सब तव्हांजी वॾाई आहे। असां हिनजे क़ाबिल त न आहियूं पर तव्हां सभु मिली करे हिन क़ाबिल ठाहियो पिया। अञा असां तव्हांजा ॿार आहियूं, असांखे तव्हांजी आसीस खपे सभिनी जी। जय जय बोल गुरु नानक देव की। भाई साहब ॾिसो वॾड़नि में केॾा गुण आहिनि। हमेशह पाण खे हेठां ई पासो करे हलनि था, तॾहिं त उन्हनि ऊचाइनि ते पहुचनि था। समाज में धंधो हर को थो करे, करोड़े माण्हू आहिनि जेके अलाए छा छा पंहिंजा कम, कोई वकालत, कोई इंजीनियरिंग, कोई दुकान, कोई छा खोले वेठो आहे। पर दरबारियूं छा पाण पतोड़नो पवंदो आहे। हिकु हिकु शइ हिकु हिकु कम लाइ, समाज जे लाइ कोई त जीअण त सिखे ऐं टाइम ॾियण त सिखे। उन्हनि जो छा नालो आहे? शांति दूत रमेश आहूजा साहब। भाई असांजा जेके दूधाणी साहब, अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं, हिक खां हिकु। मुंहिंजो भाउ जमुना दास, अम्मा जी सदैव उन्हनि जे मथां महिर ऐं रहमत रही। क्या बात है, जेते वेठा आहियूं उन्हनि जो विश्वकर्मा हमेशह हमेशह असांजे मथां आसीस जो हथु, जीअं मां पुटु तीअं भाउ जे मथां। त अहिड़ी उन्हनि जी ख़ुशबू फैलियल आहे जो अॼु बि उन्हनि खां पोइ बि असां भाउ बचड़नि मथां आसीस जो हथु फेरणु सदैव अचो था। भाई साहब इहा ई रहमत, इहो ई पलव, इहा ई बीख मां सभिनी खां पिनंदोमांव त हमेशह आसीस जो हथु फेरणु इहो ज़रूरी न अचिजो। या लाल सभई चो झूल बोल गुरु नानक देव की। अॼु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, असांजे भाई साहब जसू भाई, टिड़ू भाई, इन्हनि खे अवार्ड ॾेई करे सन्मानित कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी त हिननि जो हमेशह सन्मान थियणु घुरिजे, जीअं शहर जे लाइ सुठा सुठा कार्य करिया आहिनि। हाणे छा ठहियो नानकाना साहिब जेको पाकिस्तान में हुयो उहो हिननि सेम में ठाहियो आहे ऐं ॾाढे वॾे ख़र्च ठाहे थो करे। पर माण्हू जी भई दिलि ख़ुशि थिए ॾिसी करे असां गुरूअ जो दर्शन करिजे, गुरूअ जी जॻह ते। ऐं मां सभिनी भाउरनि खे वेनिती कंदुमि उते वञी करे ज़रूरु ज़रूरु दर्शन कनि। बोल गुरु नानक देव। ऐं मां लाल साईं इहा ई प्रार्थना कंदुमि असांजे भाई साहब, जसू साहब, टिल्लू साहब, सारी संगत जेके सभु शेवा जा कार्य करे विया आहिनि, हमेशह अॻे खां अॻियां कंदा ईंदा। लाल साईं खे शक्ति ॾींदो। हे आयो लाल बाबा। हलो भाई हिकिड़ो भॼन थो ॻायां मां। हा कहिड़ो था ॻाया? भेनर मुंहिंजो, भेनर मुंहिंजो न। ओ भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, सर्दियूं मुंहिंजो प्रेम लॻो, सखी मुंहिंजो प्रेम लॻो, मुरलीअ वारे मोहन सां, मुरलीअ वारे मोहन सां, कलाधारीअ कृष्ण सां, कलाधारी कृष्ण सां, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, गीता जो त ज्ञान सुठो, गीता ज्योति ज्ञान सुठो, गीता ज्योति ज्ञान सुठो, लगी वही विरती वचननि सां, लगी वई कलाधारी मोहन सां, मुरलीअ वारी कलाधारीअ कृष्ण सां, कलाधारी कृष्ण सां, जो ते दर्श सुठो, मोहन जो ते दर्शन सुठो, मोहन जो ते दर्श सुठो, मोहन जो ते दर्शन सुठो, मिठो मुंहिंजे मन खे लॻो, ओ मिठो मुंहिंजे मन खे लॻो, मिली वियानी रंग सां, मिली वियानी रंग सां, मुरलीअ वारे मोहन सां, ओ मुरलीअ वारे मोहन सां, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो,
मौज मचे राधा कृष्ण पाण नचे करे शम शम शेर निसा वो करे शम शम शेर निसा करे शम शम शेर निसा करे शम शम शेर निसा वारे मोहन सा ओ मुनियवारे मोहन सा कलाधारिय कृष्ण सा बाबा कलाधारी कृष्ण सा मुझो प्रेम लगो मुझो प्रेम लगो कहे देव आस अथम कह के उवास अथम मन में यह प्यास अथम मन में या प्यास अथम रामाशाल साजन सा रामाशाल साजन सा रामाशाल झूलन सा रामाशाल झूलन सा जोतन वारे झूलन सा बाबा जोतन वारे झूलन सा भेनर मुझो प्रेम लगो ओ भेनर मुझो प्रेम लगो सच मुझो प्रेम लगो ओ सती मुझो प्रेम लगो जीजल मुझो प्रेम लगो ओ जीजा मुझो प्रेम लगो जय लाल सवई चो बोल भगवान बोल बोल मुकुट बंसी की जय भाई इहा तो असांजे झूलण जी मौज भाई साहब इहा तो झूलण जे दरबार जी मौज कॾहिं किथे मां ॿाहिरि शहर में वञी डांस कंदो आहियां या बैंड वारा पुछंदा आहिनि बदन में एॾी लचक किथे आहे किॾां आई आहे कहिड़े इंस्टीट्यूट मां सिखियो आहियां किथां सिखिया आहियो त ॿुधाईंदो आहिनि असांजे पासे में भाऊ परसराम साहिब इंस्टीट्यूट जेको इंस्टीट्यूटनि जो इंस्टीट्यूट आहे नंढपण खां वठी करे उते डांस सिखिया आहियूं उते ई असांजे बदन में लचक आई आहे साईं अर्ज़ु कंदासीं असां डॉक्टर भटीजा साहिबनि खे ऐं असांजे विच में साईं परमानंद हिंदुजा साहिब असांजा गौशाला जा महंत गोकुलदास असांजा तेजूजा प्रेमी प्रोफेसर सर जेके मूंखे न मुंहिंजे बच्चनि खे बि पढ़ायो अथऊं अॼु उहे पंहिंजे मुक़ाम ते पहुता आहिनि डॉक्टरीअ ताईं पढ़ंदा पिया लख शुक्राना डॉक्टर भटीजा साहिब मां अर्ज़ु कंदुसि असांजे भाउ गिरधर खे बोल माता रुक्मणी देवी की जय बोल कपिलेश्वर महादेव की जय आलाल सभई चो झूलेलाल अॼु हिन दर ते मिलिया आहियूं गॾिजा आहियूं सभिनी खे ख़ुशी आहे जो अॼु भोलेनाथ जो चौमास जे उपवास जी ख़ुशीअ में अॼु पूर्ण थी आहे मिली करे सचे मन सां अची करे मौज मचाई आहे अचो त जंहिंजे सदके अॼु गॾु थिया आहियूं असांजे विच में राम पारवाणी चार्ली असांजा उप महापौर जमनादास पुरसवानी अचो मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अची मथे स्टेज ते शोभा वधाइनि साईं साईं भाती घरा भाती बाबो बि आहे जंहिं निभाई आहे उहे उन्हनि खे बि कुर्ब थोरो त मिली करे अॼु माता रुक्मणी जे नाले जो सिमरन कयूं अॼु उनजे बदौलत अॼु असांजी सुञाणप आहे मुंहिंजी सुञाणप आहे कुझु भक्तनि जी बि सुञाणप आहे अॼु उन सदके अॼु भोलेनाथ जो नाम सिमरन करे पंहिंजो जीवन सफल बणाए रहिया आहियूं मिली करे माता रुक्मणी जय जयकार मल्हाईंदासीं बोल माता रुक्मणी देवीअ की जय चवंदा आहिनि जोगण जो रूप यानी संसार में हूंदे बि भक्तीअ में रही करे संसार खां परे जोगीअ जो रूप गुज़ारण का मज़ाक ॻाल्हि कोन्हे त अचो त हुन माता रुक्मणी जो गुणगान कयूं ऐं छा चऊं गॾिजी करे हिकु जोगिण आई 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 जंहिंजो नालो रुक्मणी देवी
जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिं शिव जी जोत जगाई हिक जोगण आई हिक जोगण आई 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 हिक जोगण आई हिक जोगण आई हेलो रुक्मणी देवी अम्मा रुक्मणी देवी तुझो एहसान माता लाहे सगंदुस की नकी अम्मा रुक्मणी देवी तुझो एहसान ओ माता लाहे सगंदुस की नकी गुण गाए सगंदुस की नकी छो त नंढड़ी आहे ज़बान लिखी भी सगंदुस की नकी तो तबेवत जो तबयाल चाहे सिर कया कुर्बान तब कसर भाया केतरी हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिं शिव जी जोत जगाई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई जोगण 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 आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई सादा कपड़ा नूर नूरानी वेश दरो वैरागी हो सादा कपड़ा नूर नूरानी वेश दरो वैरागी हो तने मन जी सिर बोले सा नेरन में हुयत खुमारी संसार जताई फानी संसार जताई फानी न रहंदो राजा रानी हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिं शिव जी जोत जगाई हिक जोगण आई हिक जोगण आई भाई यही तो जोत जगाए भैया यही तो सीधा हथ फेरे भैया जो अड़ा मंत संत अचंता पिया सीधा जो हथरो धरण सुणू मूर्तू सुणू सचतियूं यही तो हमारी जोत जगाएला आसरो ओ मुझी झुगी झले में नसीर सर तू शाह लतीफ चवे अथई हालत मुझो हीर अची
ढोलिया ढकण थी मुझे हिन तमदायुन जो अची ढोलिया ढकण थी मुझे हिनन मदायुन जो हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिंजो नालो रुक्मणी देवी जंहिं शिव जी जोत जगाई हिक जोगण आई ओ हिक जोगण आई हिक जोगण आई ओ हिक जोगण आई सब मिट्टिया जा मिट्टिया मां शिव के पातो पहले मारो सब मिट्टिया जा मिट्टिया मां शिव के जगायो पहले मारो सब मिट्टिया जा मिट्टिया मां शिव के जगायो संसार कहते हैं जो खाओगे जो खाया पिया वो अंग लगेगा जो खाया पिया वो अंग लगेगा और जो तिजोरी में रख दिया उसको जंग लगेगा और जिसका दया दान किया वही संग चलेगा हिक जोगण आई 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 जनो नालो रुक्मणी देवी जनो नालो रुक्मणी देवी जय शिव जी जोत जगाई हिक जोगण आई हिक जोगण आई 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 हिक जोगण 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 आई सब मिट्टिया जा मिट्टिया मां सोन बनायो महल मारियो सब मिट्टिया जा सोन भला ॿियो कहिड़ो थींदो साईं खुशबू सोन जी कहिड़ी हूंदी लखे करोड़े कलक पिया हूंदा पर खुशबू खपे इहा असां घटि खुशबू थी वई आहे उहो घर पंहिंजो अजो वरी उन में कोई लंघंदे पाईंदे लंघंदो बि आहे त मथो टेके करे पोइ कया वेंदो आहे माना उन घर में विहारे वई आहे जिते लंघंदे पाईंदे में कोई फीस थो न वञो इहा ई त हुनजी रहमत आहे महल मारियो सब मिट्टिया जा मिट्टिया मां सोन बनायो महल मारियो सब मिट्टिया जा मिट्टिया मां सोन बनायो महल मारियो सब मिट्टिया जा मिट्टिया मां शिव के जगायो महल मारियो सब मिट्टिया जा मिट्टिया मां शिव के जगायो ॿियो पेट प्रभु सां पाए ॿियो पेट प्रभु सां पाए युवा जो रंग रचाए हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई हिक जोगण आई
जंहिंजो नालो रुक्मणी देवी, जंहिंजो नालो रुक्मणी देवी, जंहिं शिव जी जोत जगाई, हिकु जोगिड़े आई, हिकु जोगिड़े आई, हिकु जोगिड़े आई, हिकु जोगिड़े आई। वरी ज्योति भी ॾिसो अहिड़ी जॻह वई, अहिड़ा कार्य अहिड़ा कर्म कराए वई, उमास जी सेवा चुपचाप में जंहिं जंहिं घर में ज़रूरत पए काई आहे तॾहिं त अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं मुंहिंजे पासे में भाई प्रकाश तलरेजा, भाई इंदिर गोपलानी, ॾिसो अमां जी सेवा उहा जोति जॻाए थी वञे। हिकिड़ियूं कुझु मायूं उन्हनि कुझु मायुनि जी सेवा अन्नदान जी, अरे उन एॾो लाइक़ु कयो तो अहिड़ा भाउर असां सां गॾु था जुड़नि। धणी लख रुपए जा ॼमूं खणी करे आयो आहे, सॼी संगत खे विराए साईं जेका हुजे अमां चवंदी कोई करे त उनजो नालो बि ज़रूरु कढिजे। अरंगू ॾेगाइण वारा जाम ॼणा कोई ईंदा आहिनि अमां जी वरसीअ ते, अॼु बि हाणे मां थोरो कीअं लाहियां ऐं काॾे खणी हलां, हुन अमर पाण एॾो बख़्शियो आहे। मां चयोमांसि यार, चए पियो फोटू छो थो विझे, अरे तूं हेॾी सेवा थो करे। हे असांजो भाउ प्रकाश नानकाणी साहिब, रमेश लाल साईं, कोई वरन ते कोई माण्हू मिलंदो आहे, कोई अहिड़ी हॉस्ट हेॾो सुठो स्पीकर, उहो धणी विश्वास कयो कंहिं दर ते वेठो आहियां। मां धणीअ खे हिकु दफ़ो ख़ाली चयो आहे, निमंत्रण ॾेई फोन तक बि न कई मान, आयमि जीअं मथां लथुमि भोलेनाथ, मां नानकाणी साहिब खे फोन न कई आहे, गलो घुटियल आहे, कीअं हलंदो कार्यक्रम। भोलेनाथ तो चए साम्हूं बीठो थी, इहा ई त हुन भोले जी कृपा आहे, इहा ई त हुन अमां जी आसीस आहे, पोइ छो न चऊं। अम्मां जो नारो सभ खां प्यारो, पहिरीं सभ जो भलो। अम्मां जो नारो सभ खां प्यारो, पहिरीं सभ जो भलो। तंहिं सदके महादेव कंदो अची असांजो भलो, तंहिं सदके महादेव कंदो अची असांजो भलो। अॼु हिन मतिलब खे जेको सम्झंदो उहो ई पाईंदो। पहिरीं जो नालो पहिरीं सभ जो भलो, पोइ असांजो भलो। जेको हिन मतिलब खे सम्झे सो गुरू ज्ञानी। हिकु मूर्त खे थो ॾिसां, हिकु मूर्त खे थो ॾिसां त कहाणी थी यादि अचे। असांजी पुफी साईं असांखे ॾियणो खपे, उहा अमर अची आसीस जो हथु फेरे थी वञे, उन भाॼीअ खे अची करे पाण इहो थी करे, इहो ई त ॾेई वई आहे। अमां ख़ुशि थींदी हुई जॾहिं अहिड़नि बुज़ुर्गनि सां घुमंदो हुउमि। भारती राजा साहिबु चवंदो पनी खणी हल संतनि ॾे महात्माउनि ॾे, हेड़नि साहित्यकारनि दिया साहिब जहिड़नि ॾे मिलाईंदो। मूंखे ॾुख थींदो हुयो, चवंदोमांसि अमां हिननि ॿारनि सां गॾु खेॾां, चवंदी न हिननि सां गॾु घुमंदे। असांजो दादा प्रताप राज शिवनानी चवंदोमांसि अमां दरका थो ॾे, चई मुआ कोई ॾेई, इन मां ई सिकंदे, इन्हनि मां ई पढ़ाईंदे। इहा ई त हुनजी ख़ुशबू आहे। अम्मां जो नारो सभ खां प्यारो, पहिरीं सभ जो भलो। अम्मां जो नारो सभ खां प्यारो, पहिरीं सभ जो भलो। तंहिं सदके महादेव कंदो अची असांजो भलो। तंहिं सदके महादेव कंदो अची असांजो भलो। जेको हिन मतिलब खे सम्झे सो गुरू ज्ञानी हो। जेको अमां जे मतिलब खे
निमण हीरे दीपक तो निमण हीरे दीपक तो जय हो। गया शीस झुकाए एक जोगण आई एक जोगण आई एक जोगन आई एक जोगन आई जनो नालो रुक्मणी देवी जग नालो रुक्मणी देवी जनो नालो रुक्मणी देवी जग नालो रुक्मणी देवी जय शिव जी जोत जगाई एक जोगन आई एक जोगन आई 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 एक जोगण आई एक जोगन आई एक जोगण 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 आई बोल माता रुक्मणी देवी की जय। अज भोलेनाथ जे इन विर्तन में पूर्ति करे अज सभई सां गॾु थिया आहियूं मिली करे भोलेनाथ जे नाले जो सिमरन कयो आहे। हमारे बीच इस समय मौजूद हैं सिंधी साहित्य के जुड़े हुए प्रमुख स्तंभ डॉक्टर श्याम भटीजा जी। आज इस अवसर पर 2 शब्द कहना चाहते हैं संगत से। सब खां पहिरीं त मां प्यारे दीपक रोहरा खे वाधायूं ॾियण खां सवाइ रही नथो सघां, छाकाणि त ही दीपक प्यारो शिव भॻवान जे रंग में रंगजी वियो आहे। इहो मूंखे बख़ूबी नज़र आयो। मुंहिंजी सालनि खां हिन सां सुञाणप आहे, पर मां हाणे जेको हिन खे ॾिठो शेवा भाव त हिन में आहे। अहिड़ा सुपत्र किन किन खे ॼमंदा आहिनि जेके पंहिंजे कुल जो नालो त कढंदा आहिनि पर पंहिंजे सॼे सिंधी समाज जो नालो रोशन कंदा आहिनि। ऐं हिन में उहे संस्कार आहिनि। हा माता ऐं फलो त फलो रहंदो आहे। रहमत इन्हनि जी उन अमाया संस्कार हेरा भटीजा साहिब जहिड़ा जेका आदरणीय टीचर भी रहा असांजा, आसीदा जो हथ भी सदैव उन्हनि जो रहियो त पोइ सिखंदासीं की न सिखंदासीं। छो चवंदा आहिनि ॿार रंग जो संग लॻणो आहे त हेरनि उस्तादनि हेरा असांजा ज़िया साहिब दादा नारायण दास जन दरको ॾेई घुराईंदा। असांजा पहुजा साहिब दादा तेजूजा साहिब दादा हिंदूजा साहिब अहिड़ी रहमत उन्हनि जी जेकॾहिं हूंदा त पोइ छो न कंदा। माता रुक्मणी देवी जेका शिव भगवान जी पूजारण हुई, संदसि जेको हस्बैंड दादा मेंगराज उहे भी शिव भगवान जा पुजारी हुया। उन जे सोहबत में हुए भी शिव भगवान जा उपास रखण शुरू किया। शिव भगवान जा हुन जेके उपास रखिया जेके चौमास जा विर्त त उन में हुआ एडो रंगजी वही जो समाज सेवा में हुन पंहिंजी ज़िंदगी अर्पण कई। ऐं उन जे पुठियां जीअं चवंदा आहिनि त मर्द जे कामयाबीअ जे पुठियां औरत हूंदी आहे, त हिते औरत असांजी रुक्मणी देवी जेकॾहिं समाज सेवा में कामयाब वई त उन में असांजे दादा मेंगराज जो बि हथु हुयो। हुननि उनखे पूरी इजाज़त ॾिनी ऐं उन में हुन जेके मां पाण मूंखे सौभाग्य मिलियो रुक्मणी देवीअ खे ॾिसण जो ऐं हुन जो शेवा भाव मां ॾिठो। ऐं जेका चवंदी भई सभ जो भलो तंहिंमें असांजो भलो, सभ जी शेवा कयो। ऐं भॻवानु उहो ई थो चवे, शिव भॻवानु परमात्मा त भगतनि जे शेवा में हमेशह हाज़ुर हूंदो आहे।
परमात्मा भगतन जे शेवा में हमेशह हाज़िर हूंदो आहे। असांजो भगत कंवरराम कीअं मुअल ॿार खे ज़िंदा कयो त उन वक़्तु हुन ॿारायो पंहिंजे परमात्मा हुनजे पासे में ई वेठो, हुनजी उहा पुकार हुन ॿुधी ऐं मुअल ॿार जीअरो थी वियो। त असांजी रुक्मणी देवी जेको शेवा भाव हिन में हुयो, हुन जेका समाज जी शेवा कई त उहा उनखे हुन क़ाइमु रखियो आहे संदसि फर्ज़ंद। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांजे दादा मेंगराज साहिब जे प्रेरणा सां अॼु बि इहे 40 साहिब जा 16 जेके विर्त शुरूआति में मां सम्झां थो कि थोरा हूंदा, पर हाणे मां ॻणी न सघंदुमि। बेशुमार औरतूं चौमासे जा विर्त रखी करे पाण उनजी शिव बाबा जी शेवा कनि थियूं पियूं ऐं उन्हनि मां उन्हनि खे पंहिंजो फल बि मिले थो पियो। ऐं शिव भॻवानु त भोले आहे, जेको ॾींदो रहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। दीपक में बि मां उहा मणिया ॾिसां थो पियो जेके मां खे यादि रखी वेठो आहे। अॼु ॾिसो हर वर्ग जा माण्हू हिते आया आहिनि, हुन जे सिक ऐं प्रेम खे ॾिसी करे त मां सचपच हिनखे वाधायूं थो ॾियां ऐं दादा मेंगराज जे अॻियां उनखे मां प्रणाम थो कयां। ही कार्य थींदा रहनि ऐं असां ईंदा रहूं। शुक्रिया, महिरबानी। साईं सच चयूं असांजे भटजा साहिबनि त शायदि जेको सहकार अमाजन खे असांजे दादा जे तरफ़ां मिलियो, छो जो पाण भोलेनाथ वांगुरु शांत सुभाउ जा धणी, कॾहिं 50 साले में धरको न ॾिनो अथऊं। इहा ई उन्हनि जी खूबी रही। वरी उन्हनि जे हूंद में मूंखे यादि आहिनि दयाला शाह साहिबनि जा उहे अल्फाज़ चवंदा आहिनि, भाई संदन जे हूंद में दादा उन्हनि जे नाले सां संस्था बिरपा कई। पाण कोन कयूं भई तूं ही कार्य करे रही आहीं। पाड़े में काई हिकिड़ी ग़रीब घर में काई बुज़ुर्ग गुज़ारे वियो, उन वटि शायदि लकड़ियुनि जे लाइ बि हुयो या कोन हुयो। अमा 500 मूंखां, 500 मुंहिंजे भाउ खां, 500 दादा खां वठी करे इहो कयईं। दादा चयईं छो न हिकिड़ो 500 रुपया हर महीने कढी हिकिड़ी बैंक में जमा कयूं ऐं कुझु इहो कयूं। मथां वरी चयूं भई चङो ठीकु आहे, हिकिड़ो उनखे हिकिड़ो स्वरूप ऐं नालो ॾियो। विश्वास कंदो इहो नालो असां पाण जॾहिं चयोसीं भई वॾा अमा पाण चयईं, दादा जन जे लाइ चयईं न सेवा जा कार्य हूअ थी करे। मूंखे खिल ईंदी हुई, जॾहिं ख़ुशी थींदी हुई, जॾहिं अमा सां अची विढ़ंदो हुउमि, चवंदोमांसि अमा मूंखे अहिड़ा शाहूकार भाभी ज्योति कालाणी कॾहिं थैली पनी ॾींदी कपिड़नि जी, कॾहिं असांजा शिवनाणी साहिबु ॾींदा हुआ। त हे मुंहिंजो भाउ जयकुमार नाथाणी साहिबु अची करे चवंदो साईं हे छा आहे, पुराणा कपिड़ा था वठो, काॾे कंदो पाईंदो छा? पर उहे अमा उहे ठाहींदी हुई। वेठी आहे माता मीना मासी, उनजे 6 सालनि खां पोइ बि असांजे मथां शट क़ाइमु रखी चवंदी दीपू माणे हिकु हिकु शइ ठाहे थी, ॾाढो टोपो करे उन्हनि खे बद्रीनाथ केदारनाथ मुरबाड़ पासे होसि ताईं पहुचाए थी पई, उन्हनि जो कंहिंखे ढके थी पई। तव्हां वरी उन्हनि जे कारण खे जेको थो मना था कयो, तव्हां हली त ॾिसो उनजी सेवा छा आहे, उनखे कोई ॻाल्हि लाइ ॾिसो त सही। उहो ई वरी असांजे दादा उन्हनि कार्यनि खे अॻियां वधायो, आसीस जो हथु रखियऊं। अॼु बि न का रोक न का टोक, चवंदा आहिनि पुट जीअं कयो। शिव बाबा भोलेनाथ वांगुरु वेठा हूंदा आहिनि। सच खणी पुछूं त मुंहिंजी का ताक़त बि कान्हे, असांजी ताक़त आहिनि हे भाव, असांजा बुज़ुर्ग, ही संत, ही महात्माऊं, असांजा हे भाउर राम चारली पारवाणी साहिबु, भाउ असांजो जमनादास पुरसवाणी साईं, अहिड़ा असांजा भाउर, मुंहिंजो भाउ पप्पू गुप्ता, शायदि सिंधी कान्हे ज़ात में जेकॾहिं चऊं, पर पोयनि 13 सालनि खां मटकी थो खणंदो अचे। साईं उहो ॾींहुं न हुजे, रातियुनि जूं रातियूं, ॾींहं राति, कल्ह बि सॼी राति स्वामी देव प्रकाश महाराजनि जंहिं महिल टाइम ॾिनो 4:30 4 बजे सॼी राति वेठो आहे। उन खां पोइ गुल वठण वियो आहे। मां शायदि कलाकु सुम्हियो हूंदुमि सुबुह जो, पर हे भाड़ो कुझु बि न, ॾींहं राति हिकु करे
अहिड़ा भाउर अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं असां सां गॾु बीहनि। जय कुमार नाथाणी साहिबु, शायदि इन्हनि ॿिनि बिना मां अधूरो आहियां, कुझु कार्य न करे सघां। अॼु हिन दर ते मूंखे हिकिड़ो ॿियो बि यादि थो अचे, जेको मुंहिंजे गुरूअ वांगुरु, मुंहिंजे भाउ वांगुरु मुंहिंजे मथां सदैव आसीस जो हथु रखंदो आयो, मूंखे प्रेरणा ॾींदो हुयो, चवंदो हो दीपक मेलो अहिड़ो लॻे असांजो भाउ सिंधियत जो शहदाई दिलीप लालवाणी साहिबु, उनजी बि मूंखे एॾी गाइडलाइन एॾी महिर हूंदी हुई जो हर ॻाल्हि में अम्मा खे पंहिंजो वॾो पुटु करे लेखींदो हुयो। अॼु उनजी बि यादि थी अचे, उनजी कमी थी खले त जिते असां अटकंदा हुआसीं वेंदा हुआसीं ॿाहिरां, साहिब छा करिणो आहे, चवंदो पुटु हीअं न हीअं, हीअं न हीअं करणी। त अहिड़नि अहिड़नि भाउरनि जो जंहिंखे साथ हूंदो त उहो चोट चढ़ंदो की न चढ़ंदो। इहो ई त असांजो ठाकुर साहिबु चवंदो आहे, जोड़ जुटीअ जो न आया रे यार आशिक़ कीअं सॾाया। साईं असांजे विच में दादा ठाकुरदास बहिराणीअ जा सुपात्र, उन्हनि जा भाउ पप्पू बहिराणी, सदैव दादा जन बि सिहत कॾहिं घटि वधि बि रही तॾहिं बि 5-15 मिंट निकिरी करे असां मथां आसीस जो हथु ज़रूरु फेरण आया। मां धन्यवाद कंदुसि असांजे संतनि खे, बाबा नारायण दास, साईं रणछोड़ दास, आयलनि सभिनी संतनि खे जेके अचनि था। हाणे मां रिक्वेस्ट कंदुसि असांजे भाउ दीपक वाटवाणी जिन खे सॼी टीम सां गॾु अचनि। साईं नानकाणी साहिबु, मुंहिंजा भाउ श्री दीपक वाटवानी ऐं उन्हनि जी भाई, सॼी वीटीवी टीम, असांजा अशोक पिंजाणी साहिबु, अॻियां ईंदा। असांजे मुंहिंजो विच भाउ में किशोर टाउन दर्शन हमेशह सिंधी डेली मूंसां जा गॾु संपादक, निभाईंदो आहे। हिकिड़ी तॾहिं अमां चवंदी न जीअरे उन्हनि खे गुल बि ॾियूं, मूंखे हिकिड़ो वॾो अरमान रहिजी वियो साईं भटीजा साहिबु, जेको तव्हां चवंदा शो शो शो। असांजा दादा पिंजाणी साहिबु, मां अर्ज़ु कंदो मान, अरे साहिबु कॾहिं बचे मथां आसीस जो हथो रखण लाइ वठी अचो। अॼु मूं वटि कमी रहिजी वई, जीअं मां भाउ लाली साहिब खे चवंदो हुउमि, असांजा लाली गंबानी जी आया, अॼु एॾो आनंद आयो, एॾी ख़ुशी थी। मां धन्यवाद कई सोनू भाउ छापरूअ खे, बाबू जामनाणीअ जन खे, त मूंखे ॾाढो ख़ुशी थी। साहिब आया आहिनि ऐं अचो 2 मिंट। असांजा भाई साहब जसकीरत सिंह जी, जिन खे माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जो गुण गौरव पुरस्कार मिलियो, इन ई कड़ीअ में असांजे वीटीवी जी टीम ऐं दीपक वाटवानी जी अॻियां ईंदा। हिननि खे असीं गुण गौरव पुरस्कार सां सम्मान कंदासीं। सिंधियत जा शहदाई श्री दीपक वाटवानी जी, जिन घणेई सिंधी नाटक कया, सिंधी फिल्मूं ठाहियूं, सिंधियत खे हिमथायो, सिंधी सभ्यता ऐं सिंधी संस्कृतीअ खे वधायो। अॼु असीं इन्हनि खे ही पुरस्कार था ॾियूं। दादा देवीदास भारवानी जी अॻियां अचनि, हीरो पारवानी जी, प्रदीप जोधानी जी, जमनादास फुटवानी जिते गुजर हिते अचनि, मुकेश पंजाबी जी, संजय भारवानी, विजय गिदवानी जी, संजय भागवानी, मोहित मंदयानी, रोहित मंदयानी जी, मोहित गार्रा, वीटीवी जा कलाकार सभिनी जो स्वागत आहे। दीपक वाटवानी जिन हाणे हाल ही में हिकिड़ी फिल्म ठाही आहे सन ऑफ सिंधी, त असीं हिननि जी क़दुरु शनासी था कयूं ऐं हिननि जेका सिंधियत जी शेवा कई आहे उन जे लाइ उन्हनि खे गुण गौरव पुरस्कार सां पुरस्कृत था कयूं। असांजे विच में साईं नारायण दास बाबा जी ऐं साईं रणछोड़ दास बाबा जी आया आहिनि, वॾभाग असांजा।
ऐं इन खां सवाइ ॿियूं बि शख़्सियतूं आहिनि। दादा होलाराम जी, इन्हनि खे बि चवंदासीं अॻियां अचनि ऐं ही सभई मिली करे दीपक वाटवानी के ही पुरस्कार ॾींदा। भाई दीपक वाटवानी साहब सिंधियत जो उहो शहदाई जेको सिंधियत खे कायम रखण में कॾहिं पोयां कोन हटियो आहे। हर कार्य में हर कम में मां बि ॾिसंदो थो अचां पियो, अगरो खां अगरो रहंदो थो रहे, चाहे उहो ऐं वञनि था एडवांस तरीक़े जे हिसाब सां भई नई टई कीअं थिए फिल्मुनि जे नज़रिए सां त ठीकु आहे उन में। ऐं सॼी जेका मंडली गॾु खणी करे इहे हलंदा आहिनि, मूंखे ॾाढो आनंद ऐं ख़ुशी थींदी आहे। इन्हनि जो हीरो पारवाणी, इन्हनि जी ॿी सॼी मंडली जॾहिं गॾु हूंदी आहे, उन्हनि खे असांजे बुज़ुर्गनि जे हिसाब सां असांजे वॾड़नि जी आसीस ॾिनी त उन ई नाले जे हिसाब सां सिंधू संस्कृतीअ खे जेकॾहिं बचाए वेठा आहिनि, सिंधू संस्कृतीअ खे जेकॾहिं कोई क़ाइमु रखी वेठा आहिनि त अहिड़ा सचा सिंधी। मां धन्यवाद कंदुमि उन लीडर अख़बार जो, अॻियों पेज पुठियों पेज, भाई लीडर अख़बार अॻियों पेज पुठियों पेज सिंधी अख़बार आहे, पर उन खां पोइ बि हमेशह माता जन खे स्थान ॾींदा आहिनि। मां धन्यवाद कंदुमि असांजे टाउन दर्शन साहिब खे, हिकु ईमेल ते जेका मोकिलीनि था त उहे अमा जो सिंधियत हिन में, छो जो पढ़नि केरु था साहिब हुनखे, अहिड़ा असांजा बुज़ुर्ग जिन खे ख़ुशियूं थियूं थियनि पियूं। त अचो, मां अर्ज़ु कंदुसि असांजे साईं रणछोड़ दास साहिबनि खे, पंहिंजे पिता दादा मेघराजमल साहिबनि खे, दादा होलाराम जन खे, त अचो हिन सुहिणी सूरत खे, सुहिणी शख़्सियत खे अवार्ड सां नवाज़ूं। अचो भाई आवाज़ राम। प्रोफेसर आहिनि केतवरा मिनिस्टर आहिनि शुहे आसमां जी बुलंदी सिंधी सिंधी सनो सिंधी 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 सनो सिंधी। सदा जिए सिंधी बोली ऐं कवर जी भगत लोली सिंधियुनि जो भगत सिंह हे मूं आॾा हेर जी तलवार ढोली सदा जिए सिंधी बोली ऐं कवर जी भगत लोली सिंधियुनि जो भगत सिंह हे मूं आॾा हेर जी तलवार ढोली कोयल भगवंती रवानी। भाई साईं राम राम, साईं राम राम। इहो जेकॾहिं अल्फाज़ कंहिं सुहिणे नमूने सां ऐं ताल सां ॿुधो त उहो हिकिड़ो ई शख़्सियत आहे, भाउ दीपक वाटवाणी जी। असांजे दादा नानकराम मंगलानी साहिब ॾाढा झूना पुराणा पत्रकार, अमा जी रहमत महर सदैव उन्हनि मथां रही, महर रही। गॾु आया आहिनि कुझु महीना अॻ में हिकिड़ो ॾाढो सुठो सुहिणो लेख लिखियो ॿ दीपक साईं, हिकु पंहिंजे सिंधियत लाइ थो करे, ॿियो पंहिंजे माता लाइ थो करे। मां धन्यवाद कईमान, चयोमान साईं असां त हुन माता जे ॾिनल राह खे था कयूं, पर सैल्यूट आहे असांजे भाउ दीपक वाटवाणी जिन खे। असां सॼी संस्था पंहिंजे तन मन धन सां, न सिर्फ़ु हितां जी गुजरात जी समिति असांजी, असांजा कोटा मीरज सभई ॼणा सदैव हिन सिंधियत जे झंडे झूलाइण जे लाइ हमेशह तव्हांजा अॻियां ऐं अॻियां हूंदासीं ऐं झंडो खणी करे झूलाईंदा। तू कितनी अच्छी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ। माता रुक्मणी देवी जे लाइ
दिल वटां ज़ोरदार ताड़ियूं दीपक रोहिड़ा जिन जी कोशिश जे लाइ कि उन्हनि जूं इहे जेके सरगर्मियूं आहिनि हमेशह जारी रहनि। धन्यवाद दीपक जी, धन्यवाद धन्यवाद। मोहन जे दड़े जो अरसोआ आल मानो मोहन जे दड़े जो जीवन जरन वापारुन जी कौम सिंधिया प्राचीन सभ्यता वारे वतन सिंध जी आड़े सनदान सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी 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 हो ही मंदर मणियूं वॾनि था ऐं दान धर्म बि कनि था स्कूल कॉलेज अस्पतालुनि में सेवा बि खूब ॾियनि था ही मंदर मणियूं वॾनि था ऐं दान धर्म बि कनि था स्कूल कॉलेज अस्पतालुनि में सेवा बि खूब ॾियनि था वकील डॉक्टर प्रोफेसर आहिनि केत वॾा मिनिस्टर आहिनि शुहे आसमां जी बुलंदी सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी 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 सिंधी सन ऑफ सिंधी 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 सन ऑफ सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी 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 सन ऑफ सिंधी दीपक भाई साईं मां शुक्रगुज़ार आहियां असांजे हिन दासवानी परिवार जो। साहिब नानकानी साहिब नानकानी जी कोटा मां असांजे हिकु सॾ ते असांजी कोटा जी समितीअ असांखे हिकिड़ो नालो सुझायो डॉक्टर कांता अनिल दासवानी जी जिन खे सन्मानित करण जे लाइ असांखे नालो सुझायो। क्या बात है। वेंदो त मां नंढपण खां आहियां कोटा में मुंहिंजो सभिनीनि सां सुठो नातो ऐं घरु रहियो आहे छो जो असांजो हिकिड़ो घर ई उते आहे। दासवानी परिवार हिकु ज़मानो हुयो कोटा खे हमेशह उन सां गुज़रान कयो वेंदो हो त कोटा एडुकेशन जे क्षेत्र में नंबर 1 अॼु थी आहे पर अॻु में हिकिड़ो औद्योगिक शहर करे लिखियो वेंदो हुयो। साईं हमारे बीच में आमदार श्री बालाजी केनीकर साहब जो हमेशा आशीर्वाद देने हम भाइयों को जरूर आते हैं। माता जी के इन कार्यक्रम में मेरे बड़े भाई सुनील दुसेजा जी बिल्कुल हर एक बात में साईं जी आइए मिनट मथो टेकियो सुनील बाबू मथो टेका। हाँ तो अहिड़ी सुहिणी शख्सियत अॼु जेकॾहिं कोटा राजस्थान के सर जी हाँ आज कोटा राजस्थान को अगर कोई माना जाता है तो वो एक ऐसी औद्योगिक नगरी से एक शिक्षण क्षेत्र बन चुका है जहाँ पे करीब करीब मेरे ख्याल से अगर मैं गलत नहीं हूँ तो 6 लाख बच्चे पूरे हिंदुस्तान से पढ़ने के लिए जाते हैं। इसमें एक मेरी बेटी भी जाती है। कहने का तात्पर्य यह है उस एजुकेशन को एक वहाँ पे नाम था कई वर्षों से जिन्होंने टॉप पे चलाया दासवानी एजुकेशन सेंटर जिनके एमडी चेयरपर्सन हमारे अनिल दासवानी जी थे। और कहते हैं ना जब साथ मिलता है अगर मैं अकेला होता तो माता जी के इन कार्यों को शायद ना भी कर पाता कम कर पाता लेकिन जब
ऐसे बड़ों की आशीष और ये मेरी धर्म पत्नी का साथ। उसी तरह से जब हमारे अनिल दासवानी साहब, उनको हमारी ये मैडम कांता जी मिली, उन्होंने एकदम चेंजअप कर लिया। आज एजुकेशन फील्ड के एक टॉप का वहाँ पे मेडिकल कॉलेज उन्होंने शुरुआत की है। और आप बिलीव करेंगे, हमारे दीपक वाटवानी साहब, दीपक जी, सर जी, ये आंकड़े बहुत ही फख्र की बात है कि कोटा राजस्थान में पिछले 8 वर्षों से एक कॉलेज है जिस कॉलेज ने सदैव 8 वर्षों में 4 वर्ष गोल्ड मेडल विनर जीते हैं, वो है दासवानी मेडिकल रिसर्च एंड इंस्टीट्यूट। इहा ई असांजे सिंधियुनि जी क़ाबिलियत आहे त हिन सिंधियत जे शहदाई खे मां चवंदुमि ज़रूरु असां हिन इहो कनि। उन्हनि ई असांजी कोटा जी समितीअ इहे सभु ॾिसी गौर करे मूंखे लिखी करे मोकिलियो। मूंखे ॾाढो वणंदड़ ॻाल्हि लॻी। जीअं असांजे भाउ रमेश नानकाणीअ असांजे भाउ दीपक लाइ ट्यूबलाइट कंहिं महिल लेट भरंदी आहे, चयूं मां साईं तव्हांजो हुकुम सर अखियुनि ते, त असांजी समितीअ जन बि जॾहिं हिननि जे लाइ चयो असांखे ॻाल्हि वणंदड़ लॻी। सोचियोसीं ॾाढो लेट था कयूं, बिल्कुलु अर्ज़ु कयोसीं ऐं इन्हनि जे बिज़ी शेड्यूल मां इन्हनि खे घुरायो आहे। मां मैडम खे, साईं आ गए हमारे, हा 2 मिंट, मां मैडम खे चवंदुमि 2 शब्द जेसि ताईं असांखे आशीर्वाद स्वरूप असांजी भेण जन। जी जी सर। आदरणीय मंच पे विराजमान संत भाव, सादर प्रणाम करता हूँ। बड़ों का आशीर्वाद और छोटों का प्यार। मैं डॉक्टर अनिल दासवानी, पिछले 8 सालों से मैंने डेंटल कॉलेज खोला था, नर्सिंग कॉलेज है, मेरे 3 कॉलेज हैं। और मैं भी सेवा की दृष्टि से ही, पहले मेरे कोचिंग सेंटर चलते थे, फिर मैंने हॉस्पिटल खोले। हॉस्पिटल खोल के आज मेरे हॉस्पिटल में अब तक 8 वर्षों में 2.5 लाख से अधिक जो है मरीज जो थे निःशुल्क उपचार पा चुके हैं। मैं भी माता रुक्मणी देवी का आशीर्वाद लेने आया और ये मेरे लिए सौभाग्य की बात थी कि मुझे माता रुक्मणी देवी ने बुलावा दिया। मैं अपने आप को धन्य मांगता हूँ, सौभाग्य मांगता हूँ। और दासवानी परिवार से मैं बहुत बहुत दीपक जी का आभार व्यक्त करता हूँ और तहे दिल से धन्यवाद अर्पित करता हूँ इनको कि मुझे ये मौका दिया और इस अवसर पे मुझे बुलाया। बहुत बहुत धन्यवाद सर। भाई कुछ लोग मेरी तरह बातें करते हैं, लेकिन कुछ पप्पू गुप्ता जी की तरह और हमारे नाथानी जी की तरह काम करते हैं। फिर भी मैं मैडम से, क्योंकि पूरा कॉलेज जो वो संभालती है मैंने अपने आंखों से देखा है, तो मैं चाहूँगा 2 शब्द ही मैम हमारे रिकॉर्ड के लिए प्लीज। यहाँ सभी जो विराजमान गुरुजन हैं और उल्लासनगर के महानुभाव, ये दासवानी परिवार आप लोगों का स्वागत करता है और धन्यवाद देता है। थैंक यू। मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे आमदार श्री बालाजी केनीकर साहब से और हमारे संतगणों से, मेरे पिताश्री जी से भी, साईं बालाजी केनीकर साहब कि आइए मिलकर ये हमारे कोटा से आए हुए ये दासवानी परिवार को डॉक्टर कांता, क्योंकि साहब खुद डॉक्टर हैं, तो एक डॉक्टर एमएलए भी बन गए हैं। और मैं चाहूँगा कि ये जो ट्रॉफी है वो हमारे डॉक्टर बालाजी केनीकर साहब, हमारी डॉक्टर कांता दासवानी जी जिनका रिसर्च इंस्टीट्यूट और मेडिकल कॉलेज है कोटा राजस्थान में, वहाँ से आए हुए हैं। मैं रिक्वेस्ट करूँगा सर से, हमारे पिताश्री दादा मेघराज मल से, दादा रणछोड़ दास से 2 मिनट आ जाए। जय झूलेलाल संघर्ष समिति जी से। जी हीरा साईं नानकानी साहब हमारे बीच हमारे लाडले आमदार
डॉक्टर बालाजी किणीकर जी पधारे हैं। उनके शुभ हाथों से डॉक्टर दासानी फैमिली को ये गुण गौरव पुरस्कार सम्मान के साथ दिया जा रहा है। बाबा रणछोड़दास साहब जी, हमारे डॉक्टर बालाजी किणीकर साहब जी, रमेश आहूजा जी, दीपक रोहरा जी, उनका परिवार, दासवानी परिवार को बधाइयां देते हुए और उनके साथ और सहयोग के लिए धन्यवाद भी कहते हुए इस गुण गौरव पुरस्कार को उन्हें सौंपता है। भगवान सदैव उन पर अपनी कृपा दृष्टि बरसाए और वो सद्कार्य करते रहें, यही हमें विश्वास है। एक बार फिर धन्यवाद। कोटा राजस्थान 1500 किलोमीटर दूर से हमारी छोटी सी संस्था उनके आग्रह पर ये पहुंचे हैं। लाख धन्यवाद। अपने शेड्यूल में से निकाल के मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे बालाजी किणीकर साहब को एक 5 मिनट। सर जी, मुझे भाउ सुनील दुसेजा साहब, साईं 2 मिनट असां पुरुषोत्तम साहब, अरे साहब